अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर मां मौजूद आहियां पेशावर शहर में। मूंसां गॾु अनु अॼु ही चरियूं हरकतूं नथो करे। मां हींअर पेशावर जे इलाइक़े हयाताबाद में हींअर असां मौजूदु आहियूं ऐं तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। उन जे करे सोचियमि तव्हांखे बि उन जा नज़ारा हीउ ॾिसो, तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो पेशावर जो हयाताबाद तमामु मशहूरु इलाइक़ो आहे। ऐं हिन ते परियां पहाड़ तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि ऐं रोडनि ते ॾिसो ख़ूबसूरती, गुल ऐं वण तमामु वॾा वॾा तव्हांखे हिते नज़र ईंदा। सो मां सोचियो तव्हांखे बि पेशावर शहर जो चङी तरह नज़ारा कराइजनि ऐं वक़्तनि ब वक़्तनि इंशाल्लाह जिते बि मुंहिंजो पेशावर में जंहिं बि इलाइक़े में वञणु थींदो तव्हांखे उन इलाइक़े जा नज़ारा ख़ूब कराइबा। त जीअं तव्हां ॾिसी सघो, हीउ पेशावर हयाताबाद जो इलाइक़ो आहे, तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो। ऐं हिते ॾिसो केॾी ख़ूबसूरती सां हिन खे सजायो वियो आहे। ऐं हा, हिते हिकिड़ी मूंखे नई ॻाल्हि नज़र आई। हिते असां मेट्रो ते आयासीं त हीअ मेट्रो असांखे हिते ॿाहिरि रोडनि ते लाथो। उहो ॾिसी हैरत थी थिए। हीअ ॾिसो दोस्तो, हीअ हाणे मेट्रो ॾिसो वञी रही आहे, हितां गुज़री रही आहे। हीअ पंहिंजे ख़ासि रूट खां हटी करे ॿिए रूट सां आम रोड ते वञी रही आहे, छाकाणि त हीअ इलाइक़ो ॿियनि इलाइक़नि खां थोरो परे आहे। उन जे करे मेट्रो ई हिते खणी ईंदी आहे माण्हुनि खे। ऐं उन जे लाइ हिते मेट्रो जा हिकु कुझु बोर्ड लॻल आहिनि जंहिं ते हू स्टॉप कंदी आहे। सो ही